मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि त्ताहिरीन व तय्यिबीन फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर रहीम अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताख़ुज़ुहु सिनतुन वला नौम लहू मा फ़िस समावाति व मा फ़िल अर्ज़ मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम वला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहुस समावाति वल अर्ज़ वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र इन्ना अअतयनाकल कौसर फ़सल्लि लिरब्बिक वन्हर इन्न शानियक हुवल अब्तर। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वल अस्र इन्नल इंसान लफ़ी ख़ुस्र इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस्सॉलिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस्सब्र। सदक़ल्लाहुल अज़ीम। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना ख़ातमुन नबिय्यीन ला नबिय्य बअदी। सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़हुन नबियुल करीम व अला आलिहि व सहबिहि अजमईन इला यौमिद्दीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मैं मोहतरम मोज़िन दोस्तों, अल्लाह ताला जा एहसान थिया जी अल्लाह ताला तव्हां असांखे पंहिंजे घर में अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे ऐं उहो अल्लाह ताला पूरी काइनात जे मथां ग़ालिब आहे, पूरी काइनात जे मथां शहनशाह आहे, पूरी काइनात जो कंट्रोल उन अल्लाह ताला जे कब्ज़े में आहे। उहो अल्लाह ताला हमेशह खां आहे ऐं हमेशह खां रहंदो ऐं इंसान जी ज़िंदगी जेकी दुनिया में आहे उहा बिल्कुलु आर्ज़ी आहे। कुछ महदूद अल्लाह ताला वक़्तु मुक़ररु कयो आहे हर हिकु इंसान जो ऐं इन खां बाद में उहो वक़्तु जीअं मुक़ररु थी वेंदो, मुकमल थी वेंदो, इंसान जेको आहे पंहिंजे आख़िरत तरफ़ सफ़र कंदो। इन जे लाइ पूरो क़ुरान जेको आहे रोशन किताब वांगुरु खुलियल आहे। उन में अल्लाह ताला बेशुमार वाक़िया अंबिया जे वास्ते सां बयानु कया, जंहिंजे अंदरि पूरी उम्मत जी हिदायत रखियल आहे ऐं रसूलनि खे अल्लाह ताला हिदायत जो हिकु ज़रियो बनायो आहे पूरे इंसाननि जे लाइ। ऐं यकीन तौर ते पैगम्बर उम्मत जो वॾो हूंदो आहे ऐं उम्मत जो सरबराह हूंदो आहे। जीअं जो घर जो वॾो उनखे पूरी जेकी आहे पंहिंजी ज़िमेदारी सम्झ में ईंदी आहे ऐं उहो पंहिंजे अहल खे, पंहिंजे ख़ानदान खे नुक़सान खां बचाइण जी वॾी कोशिशि कंदो आहे, त सेम पैगम्बर बि उम्मत जो वॾो थी ईंदो आहे ऐं उम्मत जो रहबर थींदो आहे। ऐं पैगम्बर जी ॾींहुं राति इहा कोशिशि हूंदी आहे त हे जेके इंसान आहिनि इहे जनम खां बची वञनि। पोइ उन जे अंदरि मुख़्तलिफ़ जेको आहे मज़हबनि सां, मुख़्तलिफ़ क़ौमियत सां ऐं मुख़्तलिफ़ ज़बानुनि वारनि सां पैगम्बर जेको आहे ख़िताबु कंदो आहे। सिर्फ़ु जेको आहे पैगम्बर खे जेको हुकुम मिलियल हूंदो आहे अल्लाह ताला जी तरफ़ां पैगम्बर उन जी तकमील कंदो आहे। ऐं असांजो इहो यकीन आहे, ईमान आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बाद में हिन सरज़मीन ते कोई बि जेको नबी न आहे।
अल्लाह ताला नबूत वारो जेको सिलसिलो आहे उनखे अल्लाह ताला ख़तमु कयो आहे जनाब मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़रिए सां। पोइ अल्लाह ताला हिन उम्मत जे मथां कुझु ज़िमेदारियूं अल्लाह ताला लॻाए छॾियूं आहिनि उम्मत जे अहले इल्म जे मथां, त उहे हिन दीन खे, हिन इस्लाम खे तमामु इंसाननि ताईं पहुचाईंदा ऐं उन्हनि जी आख़िरत जी फ़िक्र कंदा। पोइ हिन टाइम काफ़ी अहले इल्म इंसाननि खे गुमराही खां बचाइनि बि था, इंसान खे तौहीद जे तरफ़ छिकनि बि था ऐं इंसान खे पंहिंजो असुली जेको आहे रस्तो, असुली घर यादि ॾियाराइनि था। अहले इल्म उन जे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तमामु वॾी फ़ज़ीलत बयानु कई आहे। अहले इल्म जे बारे में ईअं फ़रमायूं, अल उलमा वरसतुल अंबिया, फ़रमायो जेके अहले इल्म आहिनि, आलिम आहिनि, इहे असां नबियुनि जा वारिस आहिनि। इन्हनि खे अल्लाह ताला विरासत मां, मीरास मां नबियुनि जो इल्मु अदा कयो आहे। यकीन तौर ते हिन टाइम जेकॾहिं कोई बि हक़ीक़त वारो अहले इल्म, हक़ीक़त वारो आलिम, उहो पंहिंजे तरफ़ां कंहिं क़िस्म जी कोई बि ॻाल्हि न ॿुधाईंदो आहे, जेकी बि ॻाल्हि ॿुधाईंदो उहो अलाह ऐं उनजे रसूल जी ॿुधाईंदो। पर जेकॾहिं उहो पंहिंजी तरफ़ माइल करण जी कोशिशि करे थो या पंहिंजे तरफ़ां का बि ॻाल्हि ॿुधाए थो या इस्लाम जे अंदरि अहिड़ी हिकु शइ खे दाख़िल करे थो जेको इस्लाम न आहे, पोइ उन्हनि जी अल्लाह ताला कबात जेको बयानु कई आहे ऐं उनखे आख़िरत में तमामु वॾो नुक़सानु ॾिसणो पवंदो। हाणे इंसान खे अल्लाह ताला दुनिया जी तरफ़ इन एतबार सां मोकिलियो ताकी हे जेको आहे पाण खे जनम जी बाहि खां महफ़ूज़ करे। त सभ खां पहिरियों वंदो जेकॾहिं अक़ीदो पंहिंजो ठीकु न आहे, सभ खां पहिरियों पंहिंजे अक़ीदे खे ठीकु करण जी कोशिशि करे त मुंहिंजो अक़ीदो जेको आहे उहो क़ुरान हकीम वांगुरु थी वञे ऐं जंहिं शइ खां अल्लाह ताला रोकियो आहे उन खां मां रुकिजी वञा। पोइ जेकॾहिं ॾिसो थो हाणे मुंहिंजे अंदरि वाक़ई अल्लाह ताला जा अहकाम अची चुका आहिनि ऐं अल्लाह ताला जे हुकुमनि ते मां ज़िंदगी बसर कयां थो। हाणे फ़िलहालु कोई बि अहिड़ो अहकाम न आहे जंहिंखे मां टोड़ियो आहे। पोइ इन खां बाद में अल्लाह ताला मुतसिल क़ुरान हकीम जे अंदरि इहा बि आयत बयानु कई त ए ईमान वारो, तव्हां पाण सां गॾोगॾु पंहिंजे अहल खे बि जनम खां बचायो। पोइ अहल जे अंदरि असांजो पूरो जेको ख़ानदान अचे थो, उन ख़ानदान जे अंदरि सिर्फ़ु जेको आहे बंदो इहा चवण जी कोशिशि न करे त साईं मां बसि नमाज़ पढ़ंदो, घरवारी नमाज़ नथी पढ़े त पोइ कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे। मां सिर्फ़ु नमाज़ पढ़ंदो, मुंहिंजो पुटु नमाज़ नथो पढ़े, या अहिड़ी तरह मां नमाज़ पढ़ां थो, मुंहिंजो वालिद साहिबु जेको आहे नमाज़ नथो पढ़े, त अल्लाह ताला फ़रमाईंदा ईअं न, तव्हां पाण बि जनम जी बाहि खां बचो ऐं पंहिंजे अहल खे बि जनम जी बाहि खां बचायो। ॾिसो, का दुनिया जे अंदरि कंहिं बि शइ खे खपाइणो हूंदो आहे, उनखे असां उनजी दावत ॾींदासीं, उनखे मार्केट में खणी वेंदासीं। हिकु दफ़ो मार्केट में न खपी, ॿीहर उन मार्केट में उहा शइ खणी वेंदासीं, ॿीहर बि न खपी, नेठि हुनखे खपाइणो त आहे न, पोइ टीहर बि उनखे खणी वेंदासीं। हाणे अल्लाह ताला जा अहकाम जेकॾहिं कोई बि दुनिया जो इंसानु पहिरें कोल में नथो खणे, घरवारी आहे उनखे पहिरें दफ़े नमाज़ सां चयुमि त उनखे ॻाल्हि उहा सम्झ में नथी अचे, त पोइ इन पहिरें दफ़े में चई करे छॾिणो न आहे, उनखे ॿीहर बि चवणो आहे ऐं टीहर बि चवणो आहे। छाजे करे त दुनिया जो कोई बि इंसानु इहो चाहींदो न आहे त मुंहिंजी घरवारी जेको आहे जनम में सड़ी, मुंहिंजी घरवारी खे का तकलीफ़ पहुचे, मुंहिंजी औलाद खे का तकलीफ़ पहुचे। दुनिया जे अंदरि असां इहा शइ बर्दाश्त न कंदा, इहा शइ असांखां हज़म बि न आहे थींदी। त पोइ ईमान वारनि खे अल्लाह ताला ख़ासि तौर ते इहो नसीहत कई आहे, ईमान वारो तव्हां पाण बि जनम जी बाहि खां बचो ऐं पंहिंजे अहल खे बि जनम जी बाहि खां बचायो। त ॾिसो, नफ़रत जेकी करणी आहे उहा गुनाह खां नफ़रत करणी आहे। शराबी बंदे खां त नफ़रत न आहे करणी, शराब खां नफ़रत करणी आहे न, त भाउ इहो गुनाह आहे, इहो गुनाह इन खां निकिरी बि सघे थो। अल्लाह ताला जेकॾहिं असां खां ॿुधायूं, दुनिया में कंहिं बि इंसान खे हक़ीर सम्झण जी कोई बि कोशिशि न करे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असांजी नज़र में फ़लाणो बंदो किरियल हूंदो आहे,
असांजी नज़र में उन बंदे जी कंहिं क़िस्म में कोई बि वैल्यू न हूंदी आहे। यादि रहणु खपे त अल्लाह वटि उनजो वॾो मक़ाम हूंदो आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुया ऐं साहबी जी कुझु जमात वेठी हुई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछा कोई साहबिन खां, साहबी हे जेको वञे थो हिकिड़ो बंदो, इन जे बारे में तव्हांजो छा गुमान आहे? त पोइ साहबिन चयो, साईं शरीफ़ बंदो आहे, बिल्कुलु ग़रीब आहे ऐं हिन जो वास्तो जेको आहे बिल्कुलु न आहे ईमान वारो, वास्तो हिन जो बिल्कुलु बि न आहे। पोइ ॿुधाईंदो, या रसूल इहो जेकॾहिं अगरि कंहिं जॻह ते वञे ऐं निकाह जी तलब करे त कोई हिनखे निकाह बि न ॾींदो। जेकॾहिं कंहिं मजमे में वञी करे ॻाल्हाए त कोई हिन ॻाल्हाइण खे वैल्यू बि न ॾींदो। पोइ कुझु टाइम गुज़रियो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ामोशी इख्तियार कई। इन खां बाद में ॿियो शख़्स गुज़रियो, उतां कयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन जे बारे में तव्हांजो छा वैल्यू आहे? हिन जे बारे में तव्हांजो छा गुमान आहे? पोइ चयो, साईं हिन जी दुनिया जे अंदरि वॾी ताक़त आहे, जिते बि निकाह करण जी कोशिशि करे हिनखे निकाह मिली वञे, जिते बि ॻाल्हाए हिन जे ॻाल्हाइण खे बि मञियो वञे। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुकूत इख्तियार कयो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हे जेको बाद में आयो आहे इन जहिड़नि सां पूरी दुनिया भरिजी वञे ऐं जेको पहिरियों गुज़री वियो न इन जे बराबरि न थी सघंदा। मालूम थिए थो त दुनिया जो पैसो, दुनिया जो माल, दुनिया जी मिल्कियत दीन जे मुक़ाबले में कंहिं क़िस्म में कोई वैल्यू नथी रखे, कोई भी वैल्यू नथी रखी। आख़िरत एक वॾी शइ आहे, ईमान एक वॾी शइ आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा सां वेंदा, अक्सर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबिन खे आख़िर तरफ़ जेको मुतवजो कंदा हुआ। ईअं हिकु मरतबे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबिन जे आॾो वेठा हुआ। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबिन जे आॾो वेठा हुआ। हिकु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गोल दायरो बनायो, ज़मीन ते वेठा हुआ, ज़मीन जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु वॾो गोल दायरो बनायो, तमामु वॾो गोल दायरो बनायो। पोइ उन में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अंदरि जेको लकीरूं कढणु शुरू कयूं, हिकिड़ो वॾो गोल दायरो, पोइ उन जे अंदरि लकीरूं अंदरि ईंदियूं वञनि पियूं। पोइ उहे लकीरूं उन गोल दायरे जे अंदरि ई रहनि पियूं। तमामु वॾो हिकु गोल दायरो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कढियो। पोइ उन गोल दायरे जे अंदरि ई लकीरूं उहे उन खां ॿाहिरि न पियूं निकिरनि। पोइ हिकिड़ी लकीर जेकी आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन गोल दायरे जे अंदरां कढी, जेकी लकीर उन गोल दायरे जे बिल्कुलु ॿाहिरि निकिती। पोइ साहबिन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन मिसाल खे तव्हां सम्झो था? साहबिन खे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हिन खे तव्हां सम्झो था? त साहबिन फरमायो, न साईं, अलाह उनजो रसूल जेको आहे ज़्यादा सम्झे थो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हे जेको गोल दायरो आहे न गोल, इहो आहे इंसान जो मौत। इंसान इन खां ॿाहिरि नथो निकिरी सघे। दुनिया जो वॾी जेको मिल्कियत ॾेई छॾियो, वॾे उहिदे ते अची वञो, हिन दुनिया खां तव्हां ॿाहिरि नथा निकिरी सघो ऐं इन दुनिया जे अंदरि तव्हांजो मौत बि समायल आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, गोल दायरो जेको आहे मौत आहे इंसान जो। इंसान काॾे बि निकिरण जी कोशिशि करे नेठि मौत ईंदो। ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हे जेके गोल दायरे खां ॿाहिरि जेकी लकीर वञे पई, साहिबनि पुछा कि या रसूल इहा छा आहे? त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, हे इंसान जी ख़्वाहिश आहे, जेकी ख़्वाहिश इंसान जे मौत खां वञी करे ॿाहिरि बीठी आहे। हे सोचींदा आहिनि न, असांजी उमिरि जेको आहे 60 साल थी वई आहे, मुंहिंजी नथी आहे, मां हिकिड़ो मिसाल ॾियां, 60 साल उमिरि थी वई आहे, 70 साल उमिरि थी वई आहे, ऐं बाद में इरादा छा हूंदा आहिनि त हे सेलर बि ठाहिराइणो आहे, हे बंगलो बि ठाहिराइणो आहे, ऐं हे कारोबार बि करिणो आहे। हालांकि हिनखे ख़बर बि न हूंदी आहे हिन जो मौत फ़रिश्तनि जे हथ में अची वेंदो आहे। त फ़रिश्ता हैरान थींदा आहिनि जॾहिं इंसानु एतिरी वॾी उमेद लॻाईंदो आहे न त सुभाणे हे करिणो आहे, हिन मक़ाम ते वञी करे पहुचणो आहे। जेकॾहिं उनजो मौत फ़रिश्तनि जे हथ में अची वियो आहे, टेम फ़रिश्तनि जे हथ में अची वियो आहे, त फ़रिश्ता ॾिसी करे वॾो हैरान थींदा आहिनि, यार हे इंसानु ॾिसो दुनिया जी केतिरी खोजना में लॻो पियो आहे, हालांकि हिन जो मौत असांखे मिली चुको आहे। इंसानु आख़िरत जी दौड़ में हूंदो आहे,
इंसानु दुनिया जी दौड़ में हूंदो आहे ऐं इंसान खे ख़बर बि न हूंदी आहे इंसान जो मौत फ़रिश्तनि जे हथ में अची चुको हूंदो आहे। इन जे करे कंहिं आलिम बयानु कयो न त तव्हांखे ख़बर बि न हूंदी आहे तव्हांजे बाज़ार में तव्हांजो कफ़न अची चुको हूंदो आहे। इहा शइ यकीनी आहे साईं, इहा शइ यकीनी आहे त असांखे ख़बर न हूंदी आहे, असां वञी करे ईद लाइ जोड़ो ख़रीद कंदा आहियूं पर असांजो कफ़न मार्केट में पहुची वेंदो आहे। त असांजी मौत हिकु अहिड़ी शइ आहे जंहिंखां बंदो छुटी नथो करे सघे। दुनिया जे तमामु मामलात खे मुंहुं ॾेई वेंदव, उनखां भॼी सघो था, मौत खां जेको नथा बची सघो। इहा अलाह ताला जे कंट्रोल में आहे। जीअं अलाह ताला असांजी तख़लीक़ कई न त इहा ॻाल्हि हमेशह ज़हन में रखंदा कयो, जीअं माउ जे पेट खां अलाह ताला असांखे ज़िंदा ॿार कढियो आहे, ज़िंदा अलाह ताला कढियो आहे न, मौत बि उनजे हवाले आहे। कंहिं बि मौक़े ते अची सघे थो पर कोशिशि कंदा कयो त मौत अहिड़ी हालत में अचे जीअं अलाह ताला राज़ी हुजे। मौत नेकी जी हालत में ईंदो न त बंदो क़यामत में उन हालत सां उथंदो। रिवायत में आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत ॾींहुं तमामु इंसान उथंदा, क़यामत ॾींहुं तमामु इंसान उथंदा। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो के बंदा इन हालत में उथंदा त एहराम उन्हनि खे बदल हूंदो। यौम महशर में अलाह ताला हुकुम ॾींदो इंसाननि खे त तव्हां उथो, त पोइ फरमायूं के बंदा उथंदा उन्हनि खे एहराम पातल हूंदो, के बंदा उथंदा शराब जी हालत में उथंदा, के बंदा उथंदा नशे जी हालत में उथंदा, के बंदा ज़िना वारी हालत में उथंदा, के बंदा सूद वारी हालत में उथंदा। यानी मालूम थिए थो जे हालत में तव्हां मुंतकिल थी वियो न मौत जी तरफ़, उन हालत में अलाह ताला तव्हांखे क़यामत ॾींहुं खड़ो करे बीहारींदो। त हमेशह इंसान जेको आहे नेकी जी तरफ़ दौड़ करे। ज़िंदगी आर्ज़ी आहे, दोस्त हितां वारा आर्ज़ी आहिनि, हितां वारा रिश्तेदार आर्ज़ी आहिनि, हितां वारी औलाद बि जेको आर्ज़ी आहे। ऐं तमामु वॾो तहक़ीक़ी जाइज़ो आहे, तमामु वॾो तहक़ीक़ी जाइज़ो आहे। औलाद बि 2-3 ॾींहं खां बाद में रोअण खां बाद में मामिलो वियो ख़तमु, ख़तमु बिल्कुलु ख़तमु। कंहिं क़िस्म जो कोई पोइ औलाद यादि नथी करे, टेंशन हलंदो, गम हलंदो। वालिद साहिबु इंतकाल करे वियो न, हफ़्तो ॾेढ वॾो गम रहंदो, रोअंदा बि सही, महीने ताईं कुझु रोअंदा। जीअं जो ज़माने जो हवा हलंदी न, ज़माने जी हवा जीअं जो तेज़ हलंदी वेंदी, इहे निशान बि तव्हांजा ख़तमु थींदा वेंदा। पोइ सालनि खां बाद में, 2 सालनि खां बाद में, 5 सालनि खां बाद में, 5 सालनि खां बाद में, 10 सालनि खां बाद में पोइ चवंदा कोई अबो हुयो, का अम्मा हुई, मिल्कियत सॼी पुटनि वटि, पोइ तव्हांखे ईअं यादि सिर्फ़ु कंदा। इहो मुशाहिदो ईअं असांखे बि आहे। ॾिसो हिते वालिद साहिबु इंतकाल करे वियो आहे, इहा त ॻाल्हि मां मौत वारी ऐं क़बर वारी ऐं मैयत खे यादि करण वारी त मां त हाणे कढी आहे। त हाणे मां सम्झां थो सभिनी खे जेको आहे पंहिंजा रिश्तेदार यादि आया हूंदा। सही से ॿुधायो, सुबुह सां कंहिंखे यादि हुया हिन टाइम ते हिते अचण ताईं? न, मां पंहिंजी ॻाल्हि कयां त मूंखे यादि न हुया। बहरहाल दुनिया जा जेके मामला आहिनि, मां पंहिंजी ॻाल्हि थो कयां। मुंहिंजे अबे खे इंतकाल थींदे तक़रीबन 15-16 साल थी विया आहिनि। मेंबर त ॻाल्हि न कंदुमि, सुबुह सां हिन टाइम ताईं मूंखे वालिद साहिबु यादि न हुयो। दुनिया जा हालात अहिड़ा हलंदा आहिनि त मुहबत हूंदी आहे, उहा मां चवां थो हलंदे हलंदे वक़्त जी रफ़्तार सां उहा खुटंदी वेंदी आहे, खुटंदी वेंदी आहे। दुनिया जा नक्शा जॾहिं साम्हूं न हूंदा आहिनि न, पोइ नक्शा चेंज थी वेंदा आहिनि। त दुनिया सिर्फ़ु एतिरी ई आहे, सिर्फ़ु एतिरी आहे। मुहबत प्यार ज़िंदा आहे त बंदो हर को कंदो। इन खां बाद में इंतकाल थी वियो, मामिलो जेको आख़िरत तरफ़ हलंदो वेंदो। क़यामत जे ॾींहुं इहे सभु रिश्ता वॾा ताज़ीम वारा आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसीयत बि बयानु कई आहे, वालिदैन जे बारे में इंतिहाई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वसीयत बयानु कई। जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा फरमायो आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु हुयो त ग़ालिबन 63 साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इन टाइम उमिरि हुई। आख़िरी हज में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञनि पिया या वापसी ते मोटी पिया अचनि। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुख़ कयो पंहिंजी ॾाची जो अबुआ जी तरफ़, जिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी माउ जी क़बर आहे। हिन टाइम ई बीबी आमना जी जेकी क़बर मुबारक आहे उहा अबुआ इलाइक़े जे अंदरि आहे। कोई उते क़ब्रिस्तान न आहे हिन टाइम ताईं,
कोई बि उते क़ब्रिस्तान न आहे, सिर्फ़ु हिकिड़ी क़बर आहे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमर जी। हे त अलाह ताला मक़ाम जेको आहे नबियुनि खे ॾिनो आहे, जो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी माउ खे हिन दुनिया में वेंदे, हाणे 63 साल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी आहे, ग़ालिबन 6 सालनि जी उमिरि में अम्मा वफ़ात करे चुकी हुई, 57 साल खां बाद में पिया वञनि, 57 साल गुज़री चुका आहिनि, 57 साल अलाह जो वॾो अरसो आहे। 15 साल खां बाद में असांखे अबू यादि नथो अचे, 10 साल खां बाद में अमड़ यादि नथी अचे, 57 साल ग़ालिबन गुज़री चुका आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी हज ते वञनि पिया, ऐं हज ते वेंदे वेंदे साहबान चयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज खां सफ़र जेको आहे पंहिंजो मुनक़ति करे छॾियो, रस्तो काॾे फिराए छॾियो, ॾाची जो। पोइ जेके साहब आॾो हुया, जंहिं साहिबनि खे इल्मु हुयो त हिन रस्ते ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अमर जी क़बर आहे, उहे सम्झी विया त हाणे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुख़ काॾे आहे। पोइ वञी करे साहिबनि चयो त उहा जॻह इंतिहाई वॾी मुश्किल हुई, जिते जानवर बीह न पिया सघनि, त पोइ असां इंसान किथां बीह सघूं। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विया सिधो माउ जी क़बर मुबारक ते, पोइ उते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लथा ऐं माउ जी क़बर जे क़रीब बीह करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतिहाई रुना। साहिबनि उन कैफ़ियत खे बयानु कयो, साहिबनि फरमाया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾो रुना, ईअं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रोअनि पिया जीअं को नंढो ॿारु रोअंदो आहे। हिकु मोहबत हुई मां सां, इंतिहाई रुना। ऐं पोइ साहिबनि चयो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजा पेर मुबारक जीअं कंहिंखे घणो रोअणो खपे त उहो बंदो छा कंदो आहे, उहो पंहिंजो मुंहुं जेको आहे ॿिनि गोॾनि जे दरमियान ॾेई करे ऐं आॾो हथु ॾींदो आहे। साहिबनि फरमाया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहिड़ी तरीक़ो इस्तेमालु कयो। पोइ रुना काफ़ी टाइम ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रुना, ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथिया, ऐं पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या हज जे तरफ़ अॻिते हलिया या वापसी ते असां मोटी पिया अचूं। कीअं मालूम थिए थो त औलाद सां जेकी वालदेन सां जेकी मोहबत औलाद खे आहे, उहा बेइंतिहा इंतिहा दर्जे जी वॾी आहे। पर क़यामत जो जेको असां ॾींहुं ॾिसूं था, उन में एतिरी सारी मोहबत वारी औलाद बि वालदेन खे यादि नथी बीहे, इंतिहाई मोहबत वारी औलाद बि यादि नथी बीहे। क़ुरान हकीम अल्लाह ताला फरमाए यौम यफ़िरुल मर्उ मिन अख़ीहि व उम्मिही व अबी व साहिबतिही व बनी। अल्लाह ताला फरमायो क़यामत जो ॾींहुं ॾिसंदव, पीउ खां पुटु भॼंदो, धीउ माउ खां भॼंदी, कंहिं क़िस्म जो कोई बि यादि न कंदा, सभिनी खे पंहिंजी फ़िक्र हूंदी त असांजो हाणे छा थींदो। त हे यौम महशर आहे, हिन खे अल्लाह ताला क़ुरान हकीम जे अंदरि बयानु कयो आहे त होशियारु इंसानु उहो ई आहे जेको थोरी ज़िंदगी जे अंदरि पाण खे गुनाहनि खां बचाए, नेकी तरफ़ पाण खे छिके, इहो बंदो होशियारु आहे। ऐं फरमायो नादान उहो बंदो आहे, हे साहबा उहो बंदो नादान आहे जेको थोरी दुनिया जी रौनक खे ॾिसी करे, दुनिया जी थोरी ख़ूबसूरती खे ॾिसी करे एॾे वॾे अल्लाह खे जेको नाराज़ करे छॾे। असां दुनिया खे ख़रीद करण जे लाइ जेकॾहिं अल्लाह ताला नाराज़ थिए त हे वॾी जेको हलाकत आहे। दुनिया जो छा वधि में वधि हुस्न मिली वेंदो, माल मिली वेंदो, पैसो मिली वेंदो। माल छा आहे, केतिरो टाइम ताईं हलंदो, ॿुधायो माल जी, जीअं पैसे जे करे अल्लाह खे नाराज़ कंदा आहियूं, ईअं सम्झो हे खरबे रुपया मुंहिंजे हथ में अची विया। मिसाल थो ॾियां, पैसे हासिलु करण जे लाइ घणो कुझु कंदा आहियूं न, अल्लाह खे नाराज़ करण जे लाइ पैसो इस्तेमालु, पैसे खे हासिलु कंदा आहियूं न, ईअं सम्झो हे खरब हिकु अरब मुंहिंजे हथ में अची वियो। हाणे छा आहे, हाणे मुजीब रहमान जी ज़िंदगी 30 साल, पोइ अलाए 5 साल रहां, अलाए 10 साल रहां, ठीकु आहे, इन मां बंगला वरितमि, इन में मां एयर कंडीशन लॻायमि, मां ॿाहिरि मुल्कनि में रहियुमि, दुनिया जी हर हिकु सहूलियत मां हासिलु कयमि, उहा सहूलियत सां आरज़ी उनखे ज़वाल लॻंदो न, उनखे ज़वाल लॻंदो। जंहिं टाइम मौत आयो, दुनिया जी तमामु राहत मुंहिंजे लाइ ख़तमु थी वेंदी, तमामु राहत ख़तमु। जंहिं टाइम मौत आयो, ऐं यादि रहणु खपे मौत अचण खां बाद में दुनिया जी तमामु तकलीफ़ बि ख़तमु थी वेंदी आहे। हाणे हिते सभु वेठा आहियो, इंसान जीअं जो बालिग़ थींदो आहे, इंसान जे मथां
मुश्किलातूं अचणु शुरू थी वेंदियूं आहिनि। या अलाह ताला क़ुरान हकीम में साफ़ तौर ते इर्शाद फरमायो त इंसान खे असां तकलीफ़ में जेको आहे पैदा कयो आहे। नंढो ॿारु आहे, कंहिं क़िस्म में कोई बि टेंशन न आहे, हाणे बालिग़ थी वियो आहे, 17-18 साल उमिरि पहुती आहे। हाणे 17-18 साल खां बाद में ज़िमेदारी शुरू, कमाए करे घर ॾींदो, अबे खे ॾींदो, अमर खे ॾींदो, हल ठीकु आहे, हाणे थी वई शादी। हाणे शादी खां बाद में औलाद वारो सिलसिलो, हाणे वॾो इम्तिहान वरी हिते थो अचे। वॾे में वॾी ॾुखी जेकी आहे उहा औलाद जी तरबियत आहे, इंतिहाई वॾी ॾुखी। पुट पैदा थियनि, इनखे बहितरीनु तालीम ॾियणी आहे, धीअरूं आहिनि उन्हनि खे बहितरीनु तालीम ॾियणी आहे। वरी जीअं इहा औलाद वॾे थिए थी, इन्हनि जी वरी ज़िमेदारी मथे में, इन्हनि खे निकाह कराइणो आहे बहितरी जॻह ते, न्याणी आहे उनजो बहितरीन जॻह ते निकाह कराइणो आहे। त इंसान जी पूरी जेकी ज़िंदगी हले थी उहा मुशक़त जे अंदरि थी हले। त हाणे जेकॾहिं इहे तमामु मुशक़तूं आयूं, मौत आयो न, इहे तमामु मुशक़तूं ख़तमु थी वेंदियूं। हे दुनिया जी तकलीफ़ आहे, हे दुनिया जी राहत आहे। त राहत बि ख़तमु थी वेंदी ऐं तकलीफ़ बि ख़तमु थी वेंदी। ॿिए नंबर ते हुस्न आहे। हुस्न आहे, इन हुस्न जे लाइ अलाह ताला खे नाराज़ कंदा आहियूं। अलाह ताला फरमाए, ए ईमान वारो, पंहिंजी नज़रुनि खे हेठि झुकायो। असां चवंदा यार ॾाढो माशाअल्लाह बहितरीनु औरत आहे, ॾाढी सुहिणी आहे, थोरो 2-3 मिंट ॾिसांसि। अलाह ताला क़ुरान में छा फरमाए, ए ईमान वारो, नज़रुनि खे झुकाए छॾियो। असां चयोसि इंतिहाई वॾी ख़ूबसूरत औरत आहे, इनखे ॾिसूंसि। हाणे ॾिसो हिन औरत जो हुस्न ॾिसो, केतिरो टाइम थो हले। दुनिया खां हसीन में हसीन औरत, दुनिया जी हसीन खां हसीन औरत, जो उन खां पोइ हुस्न जेको ख़तमु हुजे, इन जे मथां हिकिड़ो ज़मानो ईंदो अहिड़ो जंहिं औरत जे हुस्न जे लाइ नौजवान मरी पवंदा आहिनि, चवंदा आहिनि हिते असांजो निकाह थिए। हाणे ॾिसो इन हुस्न जो वैल्यू छा आहे, ॾिसिजो। कंहिं आलिम पंहिंजी किताब में लिखियो, जंहिं हुस्न जे लाइ कंहिं ज़माने में केसर ऐं जंहिं हुस्न जे लाइ कंहिं ज़माने में समरकंद ऐं बुखारा जहिड़ी हुकूमत ॾियनि पियो, जंहिं हुस्न जे लाइ कंहिं ज़माने में समरकंद ऐं बुखारा जी हुकूमत ॾियनि पियो, मुल्क ॾियनि पियो, इन हुस्न जे मथां थोरो छॾेसि, थोरो ज़मानो गुज़री, इन जे मथां हिकिड़ो ज़मानो गुज़रियो, इन हुस्न जे मथां। हाणे इन हुस्न जे मथां अची वियो ज़वाल अची वियो। हाणे गुज़री विया 30-35-40 साल गुज़री विया। हाणे साईं इन हुस्न खे अची वियो ज़वाल। हाणे उन आलिम पंहिंजी किताब जे अंदरि लिखियो, इन हुस्न जे मथां जॾहिं ज़वाल आयो, पहिरियों इहो ई नौजवान इन हुस्न जे लाइ समरकंद ऐं बुखारा ॾिए पियो, समरकंद ऐं बुखारा ॾिए पियो। हाणे जॾहिं इन जे मथां अहिड़ो ज़मानो गुज़री चुको आहे जो इन जो बिल्कुलु हुस्न ख़तमु थी चुको, जे हाणे समरकंद ऐं बुखारा पंहिंजी जॻह ते, हाणे इहो नौजवान हिकु आलू बुखारा बि न ॾींदो इन हुस्न ते, हिकु आलू बुखारो बि न ॾींदो। छाजे करे? अखियुनि जे अंदरि रोशनी ख़तमु, मुंहं जे अंदरि उहा चमक ख़तमु, जवान हुयो ख़ुशबू अचे पई, हाणे त बदबू ई बदबू थी अचे, हॾियूं कमज़ोर लॻियूं पियूं आहिनि, ॻाल्हाए थो ॾकी करे ॻाल्हाए थो, हथु खणे थो त ॾके थो। त हे असांजे हुस्न जी क्वालिटी आहे। जीअं हुस्न जे करे असांजो दिमाग़ु ख़राबु थींदो आहे न, त मां सभु कुझु आहियां, मां जवानी में आहियां, मां सभु कुझु आहियां, कुझु टाइम थोरो गुज़रंदो, थोरो टाइम गुज़रियो, हाणे तो कुझु बि न आहे। हाणे ज़वाल बिल्कुलु ख़तमु, तुंहिंजो हुस्न हुयो न, हुस्न खे ज़वाल। पहिरियों माण्हू तुंहिंजी तरफ़ ॾिसी करे हैरान थियनि पिया न, हाणे माण्हू चवंदा यार मूं हेॾे पासे कयांसि, उल्टी मूंखे अचे थी। त हे आहे दुनिया जो सर हुस्न। इन जे करे अलाह खे नाराज़ कयूं पिया न, हिन जी आख़िरी हद इहा ई आहे। त अलाह खे राज़ी करण जी असां कोशिशि कयूं। दुनिया जूं सभु शयूं आरज़ियूं आहिनि, त औरतुनि खे ऐं मर्दनि नौजवाननि खे इहा ज़हन जे अंदरि इहा बीमारी न हुजे त हुस्न आहे, कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आहे। सरे हुस्न इंतिहाई आरज़ी आहे, इंतिहाई आरज़ी आहे। मुजीब रहमान जवान आहे, अलाह जो कसम आहे, इहे 8-10 साल जवान आहियूं, इन खां बाद में पोड़ो पींदी न, पोइ शायदि कोई सलाम करे। हाणे इन गुरूर में मां हिते न अचां, मां अलाह ताला जी सरकशी न कयां, नाफ़रमानी न कयां, अगरि कंदुमि त मां हलाकत ॾिसंदुमि।
सेम सेम औरतूं बि ईअं सम्झण जी कोशिशि कनि त अलाह ताला जेको हुस्न ॾिनो आहे न हे आरज़ी आहे, इनखे अलाह ताला जे हुकुम जे मुताबिक़ असां गुज़ारींदासीं। असां हिजाब ऐं पर्दो कंदियूंसीं त दुनिया जूं सभु शयूं ईअं आरज़ी आहिनि। त अलाह खे नाराज़ दुनिया जे मामले में कॾहिं बि न कंदा कयो। दुनिया जी सभु शइ आरज़ी अथव, दुनिया जी सभु शइ आरज़ी आहे, सभु टोटली। उहो हिकिड़े ॾींहुं फ़ना बिल्कुलु थी वेंदी। पोइ चाहे औलाद हुजे, घरवारी हुजे, रिश्तेदारी हुजे, इन सभिनी खे जेको आहे फ़नाइयत आहे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो टिनि शयुनि जे अंदरि जेकॾहिं नौसत निकिरी अचे, साबा टिनि शयुनि मां कंहिं हिकिड़ी शइ में निकिरी ईंदी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अशू मोफ़िल मराते वदारे वल फरसे। टिनि शयुनि जे अंदरि नौसत जेकॾहिं अगरि निकिरी अचे न त इन टिनि शयुनि मां कंहिं हिकिड़ी शइ मां निकिरी ईंदी। सभ खां पहिरियों फरमायो औरत जेकॾहिं अगरि नौसत निकिती त फरमायो इन टिनि शयुनि मां कंहिं मां हिकिड़ी मां नौसत निकिरी सघे थी। फरमायो फर्स्ट नंबर ते औरत, वल मराते औरत। हाणे औरत त फ़ी नफ़्सी उन में कंहिं क़िस्म जो कोई बि नौसत न आहे रखियलु, औरत में त कंहिं क़िस्म जो कोई बि नौसत न आहे रखियलु। फरमायो जेकॾहिं औरत बदमिज़ाज आहे, बद इख़लाक़ आहे, सोली सिंधी में बदतमीज़ आहे, फरमायो उनजे अंदरि नौसत ई नौसत आहे मुकमल। ए साहबा जेकॾहिं नौसत निकिरी आई न त इन टिनि शयुनि मां निकिरंदी। त हक़ीक़त आहे जेकॾहिं कंहिं का औरत आहे बद इख़लाक़ आहे, बदमिज़ाज आहे, ॻाल्हाइण जी तमीज़ न आहे, त मर्द चवंदो यार इन खां पहिरियों मां छड़ो बहितर हुयुमि, इन खां पहिरियों छड़ो मां बहितर हुयुमि, त हाणे मुंहिंजी ज़िंदगी जो जनम थी वई आहे। त इहा हक़ीक़त आहे। जंहिं कंहिं बि बंदे खे अगरि नेक औरत मिली आहे नेक, त उहा नेक औरत हिन जी दुनिया वारी ज़िंदगी जन्नत बनाए छॾींदी आहे। अगरि कंहिंखे बदमिज़ाज बद इख़लाक़ औरत मिली न त इहो ज़ालिम मरी वियो। ॾिसो दुनिया जे अंदरि हुस्न अलाह जो क़स्म सभु कुझु न हूंदो अथव। त निकाह करण जी कॾहिं बि कोशिशि कयो न, असांजे नौजवाननि जी खोपड़ी वरी ख़राबु हूंदी आहे। थोरो जिते बि हुस्न ॾिसी करे चई हिते असांजो रिश्तो कराए छॾियो, त इहो थोरे 5 मिंट में जेको आहे पागल न थींदा कयो। इहा जेकी चमक आहे न, इहा थोरी चमक आहे, इन जा नुक़सान ज़्यादा हूंदा आहिनि। त निकाह किथे करणु खपे? निकाह जिते इख़लाक़ी बि हुजे, जिते दीन बि हुजे, जिते तमीज़ बि हुजे, ऐं जिते हया वारो मुआशिरो बि हुजे, निकाह उते करणु खपे। ऐं सिर्फ़ु जेको हुस्न खे ॾिसी करे जो निकाह कयोसीं, अगरि उन औरत में इख़लाक़ न आहे, उन में दीन न आहे, सुभाणे अलाह जो क़स्म चहिरा बि थींदो, इंतिहाई वॾा परेशान बि थींदो। त सभु शइ जेको हुस्न न आहे, इस्लाम फोकस छा खे कंदो आहे? इस्लाम फोकस कंदो दीन खे, शरीयत फोकस कंदी आहे दीन खे। त किथे तव्हां निकाह कयो अथव, ॾिसो उन औरत जे अंदरि कुझु न कुझु लक्षण इस्लामी ऐं दीन वारा आहिनि या न आहिनि। अगरि न आहिनि त पोइ छॾे ॾियो। दुनिया जे अंदरि हज़ार औरतूं ॿियूं बि आहिनि। त सभ खां पहिरियों नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेकॾहिं अगरि नौसत निकिरी आई त सभ खां पहिरियों औरतुनि जे अंदरि नौसत। ॿिए नंबर ते फरमायो वदारे, घर जे अंदरि बि नौसत। उहो कहिड़े एतबार सां? पोइ साहिबनि जी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तशरीह कई त अहिड़ो घर आहे जेको इंतिहाई वॾो कमज़ोर आहे, जेको किरण जे बिल्कुलु क़रीब आहे। फरमायो इन घर जे अंदरि नौसत थी सघे थी। छाजे करे? हे सुभाणे कंहिं माण्हू खे न हला करे छॾे। इहे असां काफ़ी वाक़िया ॿुधा आहिनि त घर इंतिहाई वॾो कमज़ोर हुयो, मालिक ठाराइण जी कोशिशि बिल्कुलु न पियो करे, अचानक उहो घर किरी पियो, सॼी फैमिली जेको आहे ख़तमु थी वई। फरमायो घर जे अंदरि नौसत थी सघे थी जेकॾहिं उहो घर इंतिहाई वॾो कमज़ोर आहे, काफ़ी ज़मानो थी चुको आहे उनजी तामीरात खे, पर नई तामीरात न कराई आहे, उनजे अंदरि नौसत थी सघे थी। 3 नंबर ते फरमायो वल फरसे, घोड़े जे अंदरि नौसत थी सघे थी। उहो इन एतबार सां त शरीर जेकॾहिं घोड़ो आहे त मालिक जी सुभाणे टंग भञंदो, शरीर घोड़ो आहे त सुभाणे मालिक जी टंग भञंदो। त हक़ीक़त में घोड़े जे अंदरि बि इहा नौसत थी सघे थी। हिन बि फरमायो 3 शयुनि जे अंदरि जेकॾहिं नौसत निकिरी आई न त इन 3 शयुनि मां कंहिं हिकिड़ी शइ मां निकिरी सघे थी। औरत जेकॾहिं उहा बद इख़लाक़ आहे, बद मिज़ाज आहे। 2 नंबर ते घर जेकॾहिं इंतिहाई पुराणो आहे, ऐं 3 नंबर ते फरमायो घोड़ो जेकॾहिं उहो शरीर आहे मालिक खे जेको चढ़णु नथो छॾे। ईअं घोड़े वारो माधो तव्हांखे वाक़ियो ॿुधायां। मां पहिरियों वियुमि कराची समंदर ते जिन जो असां वियासीं त हुते
इहे घोड़े वारा ॾिसो फिरंदा आहिनि, चकर बकर लॻाईंदा आहिनि। मां ज़िंदगी में घोड़े ते न चढ़ियो हुउमि। हाणे उहो मालिक बि जेको आहे न ज़ालिम ॿुधाए न पियो त साईं, हे घोड़ो जेको अॻिते वञी करे स्पीड वठंदो, पोइ तव्हांखे छा करिणो आहे, नेठि हिन खे तव्हांखे क़ाबू कीअं करिणो आहे। त असां घोड़े ते बिस्मिल्लाह करे वेठासीं। हाणे मालिक चए पियो हिन खे जेकी गर्दन आहे न, हिते गर्दन, इन गर्दन ते तव्हां हिन खे लत हणंदो, पोइ हिन खे रेस अची वेंदी। हाणे ठीकु आहे। हाणे रेस वारो त हुन ॿुधाए छॾियो, ब्रेक वारो हुन ज़ालिम न ॿुधायो असांखे, त हिन खे बीहारियूं असांखे ईअं। बिस्मिल्लाह करे मां त चढ़ियोमांसि। मां गर्दन में हिते जेको हुनखे लत हयमि, ईंदो न पासे खां लत लॻाइबी आहे, उहो हीअं पासे खां मुंडी खां, त मां लत लॻाईमांसि। अची करे बाबा हिन खे बिल्कुलु 50-60 स्पीड अची वई। हिन ज़ालिम जो रुख वरी सिधो समंदर जे तरफ़। हिन मां चयुमि बाबा हे अॼु मूंखे हलाक करे छॾींदो। पकिड़े बीहोसि, बीहे बि न। हाणे परे खां जेको मां हुन लाले खे सदु कयां, अड़े बाबा अची हिन खे पंहिंजे खे बीहारियसि। हाणे एतिरो तकिड़े में कान पहुचे। पोइ यकीन कयो क़रीब ईअं हुयो त मां चयुमि त हाणे वॾे में वॾो जेको ख़तरो मूंखे थिए पियो न, त मां चयुमि जेकॾहिं अगरि मूंखे हितां किराए थो त ख़ैरु आहे, त हेठि रेती आहे, धक ज़्यादा न लॻंदो। पर जेकॾहिं इहो मूंखे ईअं किराए जेके मुंहिंजा पेर फाथल आहिनि इन लो वारे चंबे में, ऐं मुंहिंजो पेर जो फांसी पए त पोइ त मुंहिंजो टंग भॼंदो। त वॾे में वॾो ख़तरो मूंखे इन टाइम थियो। त उन टाइम खां वठी करे हिन टाइम ताईं तौबा करे जॾहिं घोड़े ते न चढ़ो जेसिताईं तजुर्बो न हुजे। त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो 3 शयुनि जे अंदरि नहुस थी सघे थी, औरत, घर ऐं फरमायूं घोड़े जे अंदरि। जेकॾहिं औरत बद इख़लाक़ आहे, घर तमामु वॾो पुराणो आहे, मालिक जे मथां किरी सघे थो, ऐं 3 नंबर ते फरमायो घोड़ो जेको शरीर क़िस्म जो हुजे, जेको मालिक खे वेड़ी न छॾे। बहरहाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हर हिकु कोल फेल जे अंदरि उम्मत ई भलाई रखियलु आहे। ऐं जेकॾहिं असां इन्हनि आमालनि ते हलंदासीं, अलाह ताला ज़िंदगी सां ई बहितर करे छॾींदो। जेकॾहिं न कंदासीं, गैरनि जे तरीक़नि ते जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारींदासीं त पोइ ज़िंदगी सां हले थी। दुनिया जे अंदरि गैर मुस्लिम बि ज़िंदगी गुज़ारनि था, उन्हनि खे बि जेको तरीक़ो सम्झ में अचे थो। हिकु हूंदो आहे अकुल, हिकु हूंदो आहे अकुल, ॿी हूंदी आहे शरीयत। हाणे असांजा काफ़ी बि मुस्लमान जेके आहिनि न, उहे अकुल खे फोकस कंदा आहिनि। त न साईं, हे जेको अकुल आहे न, हे अकुल इन ॻाल्हि खे तस्लीम नथो करे। मुंहिंजो अकुल आहे, इन ॻाल्हि खे शरीयत वारी ॻाल्हि खे वठे नथो। त ज़ालिम भेण, जंहिं टाइम तूं ला इलाहा इल्लल्लाह चयो न, हाणे शरीयत जो को मामिलो अची वियो आहे, क़ुर जो को मामिलो अची वियो आहे, तूं चओ मुंहिंजो अकुल ख़राबु थी सघे थो कंहिं हद ताईं, मुंहिंजो अकुल ख़राबु थी सघे थो कंहिं हद ताईं। अलाह ताला जो कलाम जेको आहे सचो आहे। मां ॻाल्हि हिकिड़ी ॿुधायां, ज़कात ॾियण सां पैसो खोटंदो वधंदो आहे? ज़ाहिरी तौर में न, ज़ाहिरी तौर में, दुनिया जे एतबार सां ज़ाहिर में खोटे थो न। अकुल छा थो चए, कसम अथव, अकुल छा थो चए त पैसो खोटे थो। लख रुपए में 2.5 कढा, छा बचंदा? पैसा खोटंदा न। त हाणे ज़ाहिरी तौर में मूंखे मालूम ईअं थिए थो त पैसो खोटे थो। मुंहिंजो अकुल थो मूंखे ॿुधाए, पर मूंखे मुंहिंजी किताब ॿुधाए थी, शरीयत ॿुधाए थी त पैसो वधे थो। ज़कात सां पैसो पाक थींदो आहे ऐं पैसो वधे थो। कहिड़े एतबार सां? ॾिसो अलाह ताला इन जे अंदरि हिकमत रखियूं आहिनि। हिकमत, ज़कात नथा कढूं न, लख रुपए तो पियो आहे, पोइ अची करे अहिड़ी का बीमारी लॻी, तव्हां 50,000 रुपया अस्पताल में भरे आयो, पोइ तव्हांखे नज़र ईअं ईंदो त इहो मर्ज़ मूंखे लॻो आहे, हालांकि हे ज़कात न कढण जो बुरो असरु आहे। व्याज जेको आहे, ज़ाहिरी उसूल जे अंदरि व्याज वधंदो आहे। अलाह ताला तमामु मुस्लमाननि खे बचाए। ज़ाहिरी तौर में साईं व्याज वधे थो न, कंहिं बंदे खे 15,000 रुपया ॾिनो, 2 महीननि खां बाद में हुनखां 20,000 वरितो, त ज़ाहिरी तौर में पैसो वधे थो। अलाह ताला फरमायो मुंहिंजी नज़र में इहो व्याज खोटे थो। त असां मुस्लमान यकीन कयोसीं त वाक़ई व्याज जेको खोटे थो, व्याज जे अंदरि वबाल आहे, व्याज जे अंदरि नुक़सानु आहे। त 2 ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि दुनिया जे अंदरि, हिकु हूंदो आहे अकुल, ॿी हूंदी आहे शरीयत। कॾहिं बि शरीयत जो को मामिलो अचे न, तव्हांजो अकुल जे अंदरि उहो टकराइजे थो, पोइ ईअं चओ त मुंहिंजो अकुल ख़राबु थी सघे थो। हा साईं, ईअं चवंदासीं न, मुंहिंजो अकुल ख़राबु थी सघे थो। छाजे करे? अलाह ताला जो इल्मु पूरे दुनिया जे इंसाननि खां ग़ालिबु आहे। हाणे दुनिया जे अंदरि 7.5 अरब इंसान, 7.5 अरब या 7 अरब दुनिया जे अंदरि इंसान आहिनि। हाणे साईं इन्हनि जे अंदरि बिल फ़र्ज़ असां ईअं चऊं 6 अरब जेके आहिनि दुनिया जा होशियार इंसान, 1 अरब चऊं बेवकूफ़ आहिनि दुनिया जे अंदरि। सभु बेवकूफ़नि खे गॾु कयो, पाकिस्तान जे बि कुझु हुजनि मथां 12 मुल्कनि जा, 1 अरब बेवकूफ़, बाक़ी 6 अरब त अकुल वारा आहिनि न। हाणे उहे 6 अरबनि जे अंदरि इंसान जी दानाई ॾिसो, इंसान जी टेक्निकल ॾिसो, अलाह ताला केॾो उन्हनि खे ज़हन ॾिनो आहे। हाणे हिन टाइम ॾिसो असां बयानु कयूं था, हाणे बयानु रिकॉर्ड थिए थो।
इहो बयानु 50 साल खां पोइ बि पियो आहे। हे अकुल केन ॾिनो आहे, हे अलाह ताला सम्झंदी आहे। हे असांजो पखो जेको हले थो पहिरियों बटण ते हलंदो हुयो, हाणे इहो ई पखो रिमोट ते थो हले। हाणे इहो ई पखो मंझि हिन मोबाइल ते बि हलंदो आहे। केतिरो अलाह ताला ज़हन ॾिनो आहे। इंसान पहिरियों ट्रेवल कंदो ज़मीन ते ट्रेवल कंदो, अलाह ताला इंसान खे अकुल ॾिनो, सम्झ ॾिनी। हाणे इहो इंसान ज़मीन ते ट्रेवल नथो कराए, इहो हवा में जेको आहे ट्रेवल कराए थो जहाज़ जे ज़रिए सां। केॾी वॾी तइदाद में इहो जहाज़ माण्हुनि खे खणी करे ॿाहिरि मुल्क पहुचे थो। हे केर ॾिनो आहे सम्झ। हे दुनिया जा कुझु जेको मां शयूं ॿुधायूं आहिनि, अञा हज़ारे टेक्निकल पियूं आहिनि। 6 अरब इंसान खे अलाह ताला एतिरो अकुल ॾिनो आहे, एतिरी सम्झंदी आहे। पोइ तव्हां मालूम कयो उन अलाह ताला जो इल्मु छा हूंदो, उन अलाह ताला जो इल्मु छा हूंदो। त मुंहिंजा ॿार दोस्तो, जंहिं बि शइ जो अलाह ताला क़ुरान हकीम में हुकुम कयो आहे, जंहिं बि शइ जो अलाह ताला हुकुम कयो आहे, उन ते असां लबैक चवण वारा थी वञूं। ज़िंदगी आर्ज़ी आहे। ॾिसो साईं वारनि जी ॾाढ़ी जेकी आहे सुफ़े थी वई आहे। साईं वारनि खां पुछा कयो त हीअ कीअं थी वई, चवंदा साईं वेठे वेठे बसि ख़बर ई न पई, थोरे टाइम में असां तव्हांजी उमिरि में हुयासीं। साईं न ख़बर न पई न। हाणे साईं खां पुछा कयो न पंहिंजे मुंहुं सां, साईं चवंदो साईं असां वेठे वेठे तव्हांजी उमिरि जा हुयासीं, हाणे ख़बर न पई, अची ॾाढी जेको थी वई आहे। हाणे पोटनि वारा थी वियासीं। त असर दुनिया जो क़याम एतिरो ई आहे। तकलीफ़ बि इन जे अंदरि गुज़री वेंदी, इन जे अंदरि नमाज़ पढ़ो त उहे बि गुज़री वेंदी, इन जे अंदरि गुनाह कयो त उहे बि गुज़री वेंदा, इन जे अंदरि बदमाशी कयो त उहे बि गुज़री वेंदी, इन जे अंदरि सरकशी कयो त उहे बि गुज़री वेंदी, इन जे अंदरि नेकी करे अलाह खे राज़ी कयो त पोइ बि ॾाढी आशी थी वेंदी। बहरहाल स्टॉप टाइम खे जेको आहे स्टॉप न आहे। टाइम खे हे घड़ी आहे न, हिन घड़ी खे मां बंदि करे सघां थो, हिन घड़ी खे मां बंदि करे सघां थो, हिन खे सेल कढी करे हिन खे मां लॉक लॻाए सघां थो। इहा 3 ॾींहंनि खां पोइ बि हिते बीठी हूंदी, हिन खे मां स्टॉप करे सघां थो। अलाह जो कसम मुजीब रहमान जे टाइम खे स्टॉप न आहे, तव्हांजे टाइम खे स्टॉप न आहे। इहो पियो हले थो, जाते वञी करे हिन खे टाइम खे ज़ाया कयो, जाते पंहिंजे टाइम खे रखो, पोइ नेकी जे अंदरि रखो या बुराई जे अंदरि रखो। अल्लाह ताला खां दुआ आहे त अल्लाह ताला तमामु मुस्लमान खे नेकी जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साथियुनि जो वेहणु ॾाढो ख़राबु आहे। साथी कोशिशि कंदा कयो त बयान में हे जेके सिफ़ूं आहिनि हिननि खे मुकमल कनि। हे कुझु हुते कुझु हुते कुझु हुते, डिसिप्लिन में असांखे बयान बि ठीकु नथो थिए। त कोशिशि कंदा कयो पहिरियों जेकॾहिं हे सिर्फ़ु बिलफ़र्ज़ु ॾुखी आहे, हिते वेहण में मुशक़त थिए थी, त हे ॿीं जेकी सिफ़ आहे न, साथी पहिरियों सभु हिते वेहण जी कोशिशि कनि। डिसिप्लिन आहे हिकिड़ो। हाणे ॾिसो हिकु साथी हिते वेठो आहे, हिकु हुन कुंड में वेठो आहे, हे 3-4 पोइ साथी वेठा आहिनि, 3-4 हेॾे। त वाह ख़ुदा बंदा, हाणे त गर्मी न आहे, हाणे सर्दी आहे न, हाणे भाकुर पाए वियो, हा हिक ॿिए सां भाकुर पाए वियो, मोहबत वधंदी, क्लोज़ थी वियो। हाणे सभु ॿार वेठा आहिनि, हाणे मां बयानु कंहिंखे कयां। ॾिसो साथी चवंदा आहिनि साईं तव्हां बयान में लेट था कयो, जॾहिं तव्हां ईंदा आहियो न असुली में बयानु पोइ शुरू थींदो आहे। साईं आहे न, कोई बि हिते वेठो न हूंदो न त मां बयानु बिल्कुलु बि न करे सघंदुमि। कुझु उन्स हूंदो आहे, कुझु उन्स हूंदो आहे। तव्हां वेठा हूंदो त मां खां बयानु थींदो। अगरि तव्हां कोई बि हिकिड़ो बंदो बि जमायत न वेठो आहे न, यकीन कयो हिकिड़ो मां जुमिलो ॻाल्हाए न सघंदुमि। त मुंहिंजो जेको उन्स आहे उहो तव्हां सां आहे। तव्हां वेठा हूंदो मां खां बयानु थींदो। अगरि तव्हांजो 10 किलोमीटर परे वेठा हूंदो त पोइ मां खां बि बयानु न थींदो। त कोशिशि करे साथी जेको आहे न पहिरियों सिफ़ुनि खे साईं सुरी चो, भला गुनाह मिलंदो जा, सुरी चो अॻिते वधी चो, चंदो ॾियणो पवंदो इन खे टेंशन में। हा पहिरीं सिफ़ में मालदार खे विहारियो था। जानवर खे ज़िबह कंदे अगरि उन जी गर्दन मुकमल कटिजी वञे त छा उन सूरत में उहो जानवर हलाल रहंदो या न रहंदो। अच्छा हिन ॻाल्हि खे सम्झो, जानवर खे कंहिं बंदे ज़िबह कयो, पोइ चाहे ॿकरी हुजे कुकुड़ हुजे, बहरहाल कहिड़ो बि जानवर जेको हलाल आहे, उनखे ज़िबह कंदे अचानक उनजी सॼी मुड़ी लही पई। हालांकि सॼी त लाहिणी न आहे न, सॼी लाहिणी न आहे, सॼी जेकॾहिं लही पई, छा इहो जानवर हलाल रहंदो या न? इहो जानवर हलाल रहंदो। बाद में बि इहो खाइणु जाइज़ आहे, पर इन जे लाइ कुझु तरीक़ेकार आहे। तरीक़ेकार सभ खां पहिरियां इहो आहे, जंहिं बि जानवर खे तव्हां ज़िबह था कयो त उन जूं जेके रगूं आहिनि, आॾो जेके गर्दन में उहे 3 रगूं मेन
उन मां अक्सर रगूं कटिजी वञनि, सिर्फ़ु उन जी पोइ जेकी मुंडी आहे, पोइ खल ऐं कुझु गोश्त ते बीहारे छॾियो। हाणे छॾियो उन जानवर जी रत निकिरे, सॼी जॾहिं दमे मसफ़ूअ रत निकिरी वञे, हाणे ॾिसो जानवर बिल्कुलु थधो थी चुको आहे। हाणे जानवर जी खल लाहिण ऐं मुंडी लाहिण जी कोशिशि कयो। अगरि कंहिं बंदे जज़्बात में ॼाणी वाणी जेकॾहिं अगरि कंहिं सॼी जेको आहे मुंडी जानवर जी लाहे छॾी ऐं मुंडी खे हुत जेको आहे फिटियो कई, हाणे इहो अमल जेको आहे नापसंदीदा अमल आहे, मकरू अमल आहे। बाक़ी इन सूरत में बि इहो जानवर हराम नाहे थींदो। हा साईं, ज़िबह करण जो इहो ई तरीक़ो आहे त बिस्मिल्लाह करे तकबीर पढ़े अल्लाह अकबर, पोइ जानवर जी मुंडी खे लाहे, जेके अक्सर रगूं आहिनि उनखे कटे, पोइ रत आहे उहो जानवर जी निकिरे। जेसि ताईं जानवर थधो न आहे थियो न, तेसि ताईं उनजी सॼी गर्दन न हिलाइणी। अगरि नओं को कासाई हुयो, उनखां सॼी मुंडी लही पई, जानवर जी हेठीं बाटी हुत ऐं मुंडी हिन जे हथ में, त इन सूरत में बि जाइज़ आहे, हलाल आहे, हराम न थींदो। पर इहा जेको तरीक़ो आहे, इहा जेकी सूरत आहे, इहा नापसंदीदा आहे। उनमां इन खे मकरू बयानु कयो आहे। त सम्झी वियासीं साईं? कासाई कोई वेठो आहे न साईं? कासाई न वेठो, कासाई खे बसि ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह। साईं, पसंदि जी शादी लाइ को वज़ीफ़ो, पसंदि जी शादी लाइ, या अल्लाह मुंहिंजी पसंदि जी शादी करा, हे वज़ीफ़ो बसि, या अल्लाह मुंहिंजी पसंदि जी शादी करा, इहो वज़ीफ़ो आहे। पसंदि जी शादी करणी आहे न, आसान हिकिड़ो तरीक़ेकार, इज़त ऐं उसूल वारो ऐं ख़ानदानी क़िस्म हिकिड़ो तरीक़ो आहे। किथे का औरत पसंदि अची वई, किथे का औरत पसंदि अची वई न, इज़त वारो तरीक़ो इहो ई आहे। नियापो मोकिलियो, ॿारनि खे मोकिलियो, अमड़ खे मोकिलियो, पंहिंजी कुझु भेणुनि खे मोकिलियो, ख़ानदानी एतबार सां वञनि, उते चवनि असांखे रिश्तो हे तव्हां ॾियो। मुतमिन थियनि था, हिकु दफ़े में मुतमिन थियनि था, नथा थियनि ॿीहर बि मोकिलियो, ॿीहर खां बाद में मुतमिन नथा थियनि न, पोइ नौजवान खे चवंदो खोपड़ी मां हवा कढी छॾियो। हिकिड़ो बहितरीनु तरीक़ो। ॾिसो, निकाह जो पैगाम मोकिलण में कंहिं क़िस्म जो कोई बि टेंशन न आई। निकाह जो पैगाम आहे न, कोई बि उन में शक शर्म न कयो। छाजे करे हे इस्लाम जी हिकिड़ी मेन पॉइंट आहे। कोई बि नौजवान इन ॻाल्हि जे लाइ टेंशन न करे त मां निकाह जो नियापो अॻिते कीअं मोकिलियां। कोई बि मसइलो न आहे, मोकिले सघूं था। पोइ चाहे उहो बादशाह छो न हुजे, पोइ चाहे उहो वॾो को मुफ़्ती छो न हुजे, बाबा हिकिड़ी इस्लाम में हिकिड़ी शइ जी गुंजाइश आहे, निकाह जाइज़ आहे, त मां कम से कम नियापो मोकिले सघां थो। तमामु साहबा आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि। ॾिसो नबी जी केॾी वॾी शख़्सियत आहे, वॾी ज़ात आहे। अबू बकर सिद्दीक़ आया नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि, साईं बीवी फातिमा जो रिश्तो खपे, अल्लाह जे नबी इनकार फरमायो। इन खां बाद में हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु आया। ॾिसो नबी सां कलाम करणु ॾुखियो आहे न आहे, पर साहिबनि ॾिठो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो इन शइ जे अंदरि कंहिं क़िस्म में कोई बि ऐब न आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु आया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माज़रत करे छॾी। पोइ कंहिं मशवरो हज़रत अली साईं खे ॾिनो त तव्हां हलिया वञो। त हज़रत अली साईं फरमायो मुंहिंजे दिलि जे अंदरि जेको आहे न वॾो ख़ौफ़ थिए पियो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾाढो मां इहो कलाम कीअं कयां। बहरहाल मां वियुमि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तरफ़, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हुया। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अकेलाइप मां इहो अंदाज़ो लॻाए विया त अली जेको आहे कहिड़ी तलब लाइ आयो आहे। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो छा तूं फातिमा जो रिश्तो वठणु आयो आहे? त पोइ हज़रत अली साईं हुते हा फरमाई। त अल्लाह जे नबी फरमायो ठीकु आहे, पोइ मां इहो रिश्तो जेको आहे तय कयां थो, मां पंहिंजी न्याणी जो हथु तुंहिंजे हथ में ॾेई छॾियां थो। ऐं पोइ हज़रत अली साईं जेको निकाह थियो आहे। त मालूम थिए थो त निकाह जो पैगाम मोकिलण में कंहिं क़िस्म में कोई बि ऐब न आहे। पैगाम मोकिलियो, पसंदि आहे किथे मोकिलियो। इन खां बाद में जेकॾहिं कमु नथो थिए न, फुल इनकार थिए थो न, त खोपड़ी मां हवा कढी छॾियो। दुनिया जे अंदरि अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां थो, मर्दनि खां 3 गुना औरतूं मथे आहिनि। लॻे थो तव्हांखे पक नथी अचे? साईं कुझु हा त कयो न। मां चवां थो दुनिया में मर्दनि खां 3 गुना मथे औरतूं आहिनि। मसलन तौरु मर्दनि जी तइदाद जेकॾहिं 2 अरब आहे न, त औरतुनि जी तइदाद 6 अरब आहे दुनिया जे अंदरि। मिसाल तो हिकिड़ो ॾियां त औरतुनि जी कंहिं क़िस्म में कोई बि कमी न आहे। पर हमेशह कोशिशि कंदा कयो किथे निकाह जे लाइ पैगाम मोकिलियो को ख़ानदानी जेको आहे रिश्तो मिली वञे। अल्लाह ताला तमामु साथियुनि जे लाइ ख़ुशूसन जेको आहे छड़नि जे लाइ अल्लाह ताला आसानी मामिलो था फरमाए। सियारे जी मौसम में असांजो हिकिड़ो साथी आहे, उहो ग़रीब वॾे टाइम खां पिटे थो, साईं खे ख़बर हुनजी, हे को ईंदो आहे, नालो खणोसि न खणोसि, पर आहे असांजो दोस्त ग़रीब, ॾाढी साईं नेक नमाज़ी आहे,
ॾाढो असांजी कोशिशि में लॻो पियो आहे। ज़ालिम निकाह किथे नथो थिए, आहे बि शरीफ़ नफ़्स इख़लाक़ वारो माण्हू आहे। बहरहाल मां त उनखे ऑफर ॾिनो, मां यार फ़लाणी जॻह तां हिकु ॿ रिश्तो जेको आहे साईं, अगरि तूं चवें त पोइ उते तुंहिंजी मां सिलेक्ट जेको आहे कराए छॾियां। त हुनजो चए साईं पोइ जेको आहे ख़र्चु केरु ॾींदो? मां ज़ालिम भेण भला मुला निकाह पढ़ाए उहो ख़र्चु बि असां खणंदासीं या? माना हुनजी साफ़ तौर ते नियत ईअं लॻे पई त मां को जेको आहे न घर ॼाठो थियां। हिकिड़े अरमा खां पुछा कयो न, उहो मुफ़्ती तारिक मसूद ॻाल्हि करे पुछे, यार हिकिड़े बंदे खे रिश्तो न पियो मिले, रिश्तो न पियो मिलेसि त हुन चयोसि, चए हिकिड़ी शर्त ते रिश्तो ॾिए थो, अरमा हिकिड़ी शर्त ते रिश्तो ॾिए थो, चए थो मां घर ॼाठो थींदो पोइ ॾींदुमि। पोइ सोचे करे हे हो चए भला इहा इनशाला बेग़ैरती बर्दाश्त करे वेंदासीं, घर ॼाठे वारी इहा करे वेंदासीं, पर छॾायूं सभु छा कयूं? त पोइ हो जेको ज़ालिम आहे न असांजो दोस्त, उहो इन ताड़ में लॻो पियो त कोई मूंखे जेको घर ॼाठो बणाए ताकी सॼो जेकी ज़िमेदारी मुंहिंजी उन सोरे जी खोपड़ी में अंदरि हुजे। त मां चयुमि पोइ क़यामत वक़ू थी सघे थी, बाक़ी शदात कोट में अहिड़ो तोखे रिश्तो न मिलंदो। अल्लाह ताला सम्झ नसीब अता फ़रमाए। रूमाल काॾे भॼी वियो? अगरि कोई शख़्स क़ुरान मजीद खे यादि करे उन खां बाद में उनखे विसारे त छा उनजे मथां वबाल ऐं गुनाह आहे? बिल्कुलु आहे साईं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त क़यामत जे ॾींहुं वॾे में वॾो जेको गुनाह थींदो उहो उन ई बंदे खे थींदो जंहिं क़ुरान यादि कयो इन खां बाद में विसारे छॾियो। हज़रत साद बिन उबादा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमायो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त क़यामत जे ॾींहुं हिकु बंदो आंदो वेंदो जंहिंजो हिकु हथु जेको आहे बिल्कुलु न हूंदो, ऐं पोइ फरमायो हे उहो ई बंदो आहे जेको दुनिया जे अंदरि क़ुर जो कुझु हिसो हिन यादि कयो, इन खां बाद में उनखे विसारे छॾियो। त क़ुर जी जेकी हिफ़िज़ आहे उहा वॾी सादत आहे, जेके हाफ़िज़ आहिनि न हे इंतिहाई वॾी सादत आहे, जंहिंजे बारे में नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इहे उहो हाफ़िज़ जंहिं क़ुर खे यादि कयो उनजे मथां अमल बि कयो, क़यामत जे ॾींहुं ॾहनि अहिड़नि बंदनि जे बारे में सिफ़ारिश करे सघनि था जंहिंजे मथां जनम वाजिबु हुजे। यकीन तौर ते वॾी ॻाल्हि आहे, हिकिड़े बंदे जे मथां बिल्कुलु साफ़ तौर ते लिखियलु आहे हिन जे मथां जनम वाजिबु आहे। फरमायो अहिड़नि ॾहनि बंदनि जी इहो हाफ़िज़ सिफ़ारिश करे सघे थो। ऐं अहिड़ी तरह क़ुर खे यादि करण खां बाद में उनखे विसारण बि वॾो गुनाह आहे। ॾिसो विसारण थींदो आहे ॿिनि क़िस्मनि जो, हिकु बंदे जो जेको ज़हनी तवाज़ुन जेको आहे ठीकु न रहंदो आहे या ज़हन कमज़ोर रहंदो आहे, उहो ग़रीब कोशिशि ॾींहुं राति कंदो आहे त मां क़ुर खे पढ़ंदो बि आहे, इन खां बाद में पढ़ण खां पोइ बि उहो क़ुर जेको यादि न आहे बीहंदो, त इन जे मथां कंहिं क़िस्म जो कोई बि गुनाह न आहे, छाजे करे कोशिशि में लॻो पियो आहे। बाक़ी हिकु अहिड़ो हाफ़िज़ जंहिं हिफ़िज़ करे इन खां बाद में क़ुर खे काफ़ी अरसे ताईं ॾिठो बि न, हता की सॼो क़ुर विसरी वियो, त इन जे बारे में इहो वबाल आहे। अल्लाह ताला तमामु हाफ़िज़नि खे सम्झ नसीब अता फ़रमाए। गैरुल्ला जो कसम खणणु कीअं आहे? बिल्कुलु ग़लति आहे साईं। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला जो पुट खां रिवायत आहे त गैरुल्ला जो कसम खणणु इंतिहाई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ग़लति अमल आहे। ऐं जंहिं गैरुल्ला जो कसम खयूं उन ईअं सम्झो अल्लाह ताला सां कंहिंखे जेको आहे शरीक बनायो। हे चवंदा आहिनि साईं मूंखे सैदी मूसाणी जो कसम आहे, मूंखे कसम आहे कलंदर जो, मूंखे कसम आहे भिटशाह जो, त ख़ुदा जा बंदा हिन जो कसम न खयूं वेंदो। ओलिया आहिनि, इन्हनि जी तमामु वॾी ताज़ीम आहे। कसम त अल्लाह जो खणिबो न, अल्लाह जो कसम खणिबो, अल्लाह खां अलावा कंहिंजो बि तव्हां कसम खणो त उहो शिरक आहे। सिर्फ़ु कसम अल्लाह जो काफ़ी। साईं फ़लाणे जेको आहे दरगाह वारे जो कसम आहे मूंखे, फ़लाणी क़बर वारे जो मूंखे कसम आहे, त कसम पहिरीं ॻाल्हि कसम खयो न वञे, कसम खे खयो न वञे। पर जेकॾहिं इंतिहाई मजबूरी थी पई आहे, मामिलो क्लियर ई नथो थिए, मामिलो खसारे तरफ़ वञे थो, पोइ आख़िरी में इहो ऑप्शन आहे त तव्हां अल्लाह जो कसम खणी करे सघो था या क़ुर ते हलफ़ खणी सघो था। इहो बि आहे क़ुर ते हलफ़, त मां हलफ़ खणां थो क़ुर ते त फ़लाणो मामिलो या फ़लाणी हे ज़मीन या फ़लाणा हे जाइदाद अबो मूंखे ॾेई वियो आहे, इन जी गुंजाइश आहे। पर पोइ बि उलमा इंतिहाई वॾो एहतियात कराईंदा आहिनि त फौरी तौरु जेको आहे कसम जी तरफ़ त राग़िब न थियो। त सर बाक़ी कसम गैरुल्ला जो न खणिबो, मथां भिटशाह जो, कलंदर शहबाज़ जो, हाँ गाजी शाह जो, अहिड़ा कोई बि कसम खणण जी कोशिशि न कयो, हे बिल्कुलु ग़लति अमल आहे। छा क़यामत जे क़रीब क़ुर मजीद इंसाननि जे सीननि खां ऐं किताब खां मिटाए वेंदो? बिल्कुलु इहा हदीस आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो क़यामत जे क़रीब क़ुर हकीम किताब खां मिटाए वेंदो, यानी
किताबी जेके उनजी शिकिल आहे, उनजा वर्क जेके आहिनि न, उहे बिल्कुलु वञी करे ख़ाली रहंदा। हिन टाइम हे त हदीस जो किताबु आहे, त उनजा जेके अल्फाज़ लिखियल आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उहे अल्फाज़ बिल्कुलु अलाह ताला आसमान जी तरफ़ खणी वठंदो। ऐं ॿिए नंबर ते ॿी हदीस में फरमायूं त अलाह ताला इंसाननि जे सीननि खां बि जेको क़ुर कढंदो। ऐं टीं हदीस में इहो आहे त अलाह ताला क़यामत जे ॾींहुं अहल इल्म खे मारींदो। अहल इल्म जे मथां मौत वाक़ई थींदी, यानी जंहिंखे क़ुर यादि आहे ऐं जंहिंखे हदीसूं यादि आहिनि, अलाह ताला उन्हनि खे मौत ॾींदो। उन्हनि जी मौत जे करे छा थींदो, दुनिया जे अंदरि सभु बंदा जेको जाइल रहंदा। जॾहिं सभु जाइल रहिया, पोइ जाइल जेको आहे न मसइलनि खे बयानु कंदा त हे मसइलो हीअं, क़ुर जी हीअ आयत हीअं, पोइ हता की नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पूरी उमत जेको आहे पोइ तबाह थींदी ऐं गुमराही जो शिकार थींदी। त इहो यकीन आहे क़यामत जे क़रीब सीननि मां जेको क़ुर जेको कढियो वेंदो ऐं किताब मां बि जेको मिटायो वेंदो। इहो हदीस खां बिल्कुलु साबित आहे। फ़र्ज़ नमाज़ खां पोइ इमाम सां हथु मिलाइणु कीअं आहे? जेकॾहिं कोई बंदो ॿाहिरां आयो आहे ऐं पेश इमाम सां तालुकात बि अथसि, त पोइ फ़र्ज़ नमाज़ खां बाद में पेश इमाम सां अस्सलामु अलैकुम वालेकुम सलाम करे सघे थो। बाक़ी हर नमाज़ खां बाद में पेश इमाम सां हथु मिलाइणु साईं अस्सलामु अलैकुम हर नमाज़ खां बाद में। हालांकि ज़ोर ते मिलियो आहे, वरी असर ते बि अस्सलामु अलैकुम, हे बिल्कुलु किथे बि साबित न आहे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी खां साबित न आहे। हे सुन्नत जे ख़िलाफ़ु अमल आहे, इहो अमल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित न आहे। हालांकि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो हुकुम ॾिनो त सलाम खे आम कयो, साहिबनि सलाम खे आम कयो। बाक़ी हर फ़र्ज़ नमाज़ खां बाद में पेश इमाम खे हथु ॾियणु, त हे किथे बि जेको आहे साबित न आहे। सलाम खे आम करण जो हुकुम आहे, फ़र्ज़ नमाज़ खां बाद में फ़ौरी तौरु हर नमाज़ खां बाद में हथु मिलाइणु, हे किथे बि साबित न आहे। फ़र्ज़ नमाज़ में अगरि मुक़्तदिन मां कंहिं बि हिक खे तकबीर चवणु न अचे त पोइ छा करणु खपे? पेश इमाम पाण तकबीर चवे। पोइ ॾिसो त पोइ जमातनि मां कंहिं हिकिड़े खे बि तकबीर नथी हुजे। अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह हय्य अला सलाह हय्य अला सलाह हय्य अल फलाह हय्य अल फलाह क़द क़ामतिस सलाह अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह। पेश इमाम पाण चई करे अल्लाहु अकबर चई करे नमाज़ पढ़ाए। कहिड़ी सूरत में? जंहिं टाइम पोयां कंहिं बि मुक़्तदी खे तकबीर नथी अचे। इहो मामिलो थियो आहे काफ़िनि जॻहनि ते। जुमे नमाज़ लाइ हिकु ख़ुतबो पढ़ण सां छा जुमो अदा थी वेंदो या न? सुनत बिल्कुलु ख़िलाफ़ु आहे। कंहिं उज़ुर में थी वेंदो, कंहिं पेश इमाम जुमे जो हिकु ख़ुतबो पढ़ी करे ऐं नमाज़ पढ़ाई, साईं सम्झो था न? हिकु ख़ुतबो पढ़ी करे पोइ मां वेहंदो आहियां न, दुबारा वरी उथंदो आहियां, ॿियो ख़ुतबो बि पढ़ंदो आहियां। कंहिं पेश इमाम सिर्फ़ु हिकिड़ो ख़ुतबो पढ़ी करे नमाज़ जेको शुरू कई। उज़ुर जे करे, कंहिं मजबूरी जे करे त जेको आहे ठीकु आहे, जुमो अदा थी वेंदो। बाक़ी पोइ बि सुनत जे ख़िलाफ़ु अमल आहे इहो। यानी उज़ुर यानी अहिड़ी का मुश्किल अची वई या अहिड़ो को हादसो पेश थी वियो जंहिंजे करे पेश इमाम हिकिड़ो ख़ुतबो पढ़ी करे फ़ौरी तौरु नमाज़ पढ़ाई। जीअं कोरोना जे ज़माने जे अंदरि मां हिते बयानु कयां पियो, अचानक असांजे व्हाट्सएप हेॾा पुलिस वारा आया, हे जे मौलवी साहिब तूं बयानु थो करे, अड़े भाउ बयानु थो करे कहिड़ो गुनाह जो कमु थो कयां? हाँ, गुनाह जो कमु थोरी थो कयां, हिन असांजे रूल खां ख़िलाफ़ु आहे। असां बि सम्झोसीं वाक़ई हिन जी का मजबूरी आहे, अधु बयान मां जेको असां लही वियासीं। त अहिड़ो को मथां मामिलो अचे, अलाह न करे अहिड़ो को मामिलो अचे, उन सूरत में जेकॾहिं पेश इमाम हिकिड़ो ख़ुतबो ॾेई करे जुमे में हेठि लही आयो ऐं नमाज़ पढ़ाई, त कंहिं हद ताईं जुमो अदा थी वेंदो। पोइ बि इहो तरीक़ो सुनत जे ख़िलाफ़ु आहे। साईं अगरि कपिड़नि खे बिल्कुलु बारीक पलीती जा कतरा लॻनि, उन्हनि खे पाणी जे छंडे हणण सां छा उहे पाक थींदा या न थींदा? अच्छा, कॾहिं कॾहिं इहो हूंदो त पेशाब ते वेंदा आहिनि त पोइ सन्ना कतरा लॻंदा आहिनि। माण्हू छा कंदा आहिनि, पाणी वज़ू खां बाद में उते छंडा हणंदा आहिनि, लॻंदा आहिनि साईं? तव्हां न ॾिठनि, मां ॾिठनि काफ़िनि सतनि खे, उहे त शलवार खां पाणी खणी करे बुक पोइ छंडा लॻंदा आहिनि हिते। छा हिन सां पाक न थींदी सलवार? इन सां शलवार पाक न थींदी। पलीती जा जेकॾहिं कतरा लॻाइनि, पेशाब जे पाणी जा कतरा लॻाइनि, पेशाब जा कतरा लॻाइनि, पेशाब कॾहिं कंदा आहिनि स्पीड में पेशाब ईंदो आहे न, पोइ बिल्कुलु सन्ना कतरा इंतिहाई एतिरा जीअं सुई जा पाखड़ा, एतिरा छंडा जेको आहे सलवार जे कंहिं हिसे खे लॻी वेंदा आहिनि। त इन सूरत में छा कयो वञे, जेकॾहिं इनखे असां जमा था कयूं त इहा तमामु वॾी हिकु पलीती थिए थी, अंदाज़े धर्म जेतिरी थी थी वञे। यानी 5 रुपए सिको आहे, इन सभिनी खे मिलाइण एतिरी पलीती जमा थी वञे। इन सूरत में इन कपिड़े खे धोइणो पवंदो 3 मरतबा।
पर जेकॾहिं बसि हिकिड़ो कतरो हिते लॻो आहे इंतिहाई नंढो सुई जेतिरो 3-4 लॻा आहिनि जंहिंखे मां जमा कयां थो इंतिहाई नंढी पलीती आहे त उन सूरत में तव्हां नमाज़ पढ़ी सघो था। बाद में बि धोअणु उनखे इंतिहाई बहितर आहे। बाक़ी हे जेके काफ़ी असांजा दोस्त जंहिंखे पेशाब जा कतरा ईंदा आहिनि या अहिड़ी तरह नफ़्स मां मज़ी जा कतरा ईंदा आहिनि, अछे पाणी जा कतरा ईंदा आहिनि, इन सूरत में बि पोइ काफ़ी सारी छा कंदा आहिनि, सलवार खे लॻलंदा आहिनि न, पोइ पाणी जा छंडा हणंदा आहिनि। ईअं त सर इन छंडनि सां इहा पलीती वधंदी, इहा पलीती ख़तमु न थींदी। अगरि पलीती ज़्यादा लॻी चुकी आहे, पेशाब जा कतरा ज़्यादा लॻी चुका आहिनि, हाणे तव्हां उनखे 3 मरतबा धोअंदव। घणा मरतबा साईं? 3 मरतबा। ऐं ख़ासि करे नमाज़ पढ़ण वारा जेको एहतियात वॾो कनि, नमाज़ पढ़ण वारा इंतिहाई वॾा एहतियात कनि। पोइ उन में औरतूं हुजनि या मर्द हुजनि। ॾिसो हाणे असां हर हिकु मुस्लमान न बल्कि हर हिकु इंसान क़ज़ाए हाजत लाइ बाथरूम में वेंदो आहे। हर हिकु मुस्लमान क़ज़ाए हाजत यानी पेशाब खे चइबो आहे, नंढे पेशाब खे वॾे पेशाब खे। क़ज़ाए हाजत लाइ असां जेको बाथरूम में वेंदा आहियूं, पोइ असांजे घर जा बाथरूम, पोइ असांजे मस्जिद जा बाथरूम, असां उते वेंदा आहियूं, पोइ नंढो पेशाब कंदा आहियूं, इन खां बाद में वटि वठंदा आहियूं। असां वटि वठंदा आहियूं। वटि वठण खां बाद में पोइ असां हिकिड़ी ॿिए एहतियात इहा कंदा आहियूं, कॾहिं कॾहिं कोरो ॾिसो न भरे करे बसि वटि वठंदा आहियूं। इन में ज़्यादा एहतियात कंदा कयूं, इन कोरे खे घटि में घटि 3 मरतबा धोअंदा कयूं। छाजे करे? कॾहिं कॾहिं ॿार अची करे बीह करे पेशाब कनि था, अगरि उहो पलीती उन कोरे में अंदरि किरी पए, लोटे में किरी पए, त तव्हांजी नमाज़ वई। पोइ नंढा ॿार आहिनि न, या घर में बि ईअं थींदो आहे न कॾहिं कॾहिं, त नंढा ॿारनि बीह करे वॉशरूम उन पेशाब कयो या पेशाब जा कतरा उन लोटे में किरिया, त इहो एहतियात वॾो कंदा कयो। त बैतुल ख़ला में दाख़िल थिया, ॾिसो न इश्काल थी सघे थो, असां दाख़िल थियासीं पर उन लोटे जे अंदरि अगरि को पलीती जो कतरो किरियो, उन में सिर्फ़ु असां पाणी टोंटी खोले करे विझी करे ऐं असां वटि वरितोसीं, त साईं इहो पाणी त पलीतो हुयो। हाणे पाणी जॾहिं पलीतो हुयो, मां वटि त मुंहिंजो थियो ई न, इन वटि जे करे मुंहिंजा कपिड़ा बि पलीत थी विया। त एहतियात कंदा कयो, पेशाब ते वियासीं 2 मरतबा या 3 मरतबा लोटे खे इंतिहाई ज़्यादा धोअणु खपे। धोअण खां बाद में पोइ 3 मरतबो पाणी भरे करे पोइ जेको आहे बंदो वटि वठे। व आख़िरु दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।